हेलो व्यूवर्स, अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां इंसाफ़ अली मेमण पंहिंजे सिंधी चैनल समझो समझायो सां गॾु हिकिड़ी नई वीडियो ऐं हिकिड़ी नई ट्रेनिंग सां गॾु अॼु मां तव्हांखे सेखारींदुसि त पाकिस्तानी FM जे लाइ कहिड़ो ऐप एंड्रॉयड मोबाइल में इस्तेमालु कजे जेको तमामु सुठो आहे। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त जंहिं ऐप मूंखे ॾाढो इंस्पायर कयो आहे उहो ई ऐप तव्हांजे लाइ आणियां ऐं तव्हांखे उहो ॾेखारियां। त अचो त अॼोके वीडियो खे शुरू करियूं था, पर उन खां पहिरीं हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट, इहो समझो समझायो तव्हांजो ऐं मुंहिंजो सभिनी जो चैनल आहे, पहिरियों सिंधी चैनल आहे। तव्हां महिरबानी करे हिनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में मूंखे लिखी सुठा सुठा कमेंट्स ॾियो त तव्हांजो ॾाढो मशकूर रहंदुसि ऐं शुक्रगुज़ार रहंदुसि ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई बि थींदी। हाणे अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। इन जे लाइ मोबाइल पंहिंजो खोलींदासीं। मुंहिंजो मोबाइल आहे ऐं हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो त पाकिस्तानी FM रेडियोस खे ॿुधण जे लाइ जेका ऐप मूंखे इंस्पायर कयो आहे उहा आहे प्ले स्टोर में हलूं था। जीअं प्ले स्टोर खुले त हिते असां लिखंदासीं A to Z पाकिस्तानी FM रेडियो। FM रेडियो हाणे सर्च कंदासीं। अञा बि का ग़लती आहे, दुरुस्त कंदासीं। हलूं था, इनखे क्लियर कयूं था। इहा आहे AZ पाकिस्तान, स्पेस ॾियूं, स्पेस ॾेई लिखंदासीं पाकिस्तानी FM रेडियो ऐं हाणे सर्च कंदासीं। हिन में जाम पाकिस्तानी FM रेडियो खुली विया आहिनि, पर जंहिं रेडियो जी आउं ॻाल्हि कयां पियो उहो आहे इहो A to Z पाकिस्तानी FM रेडियो। इनखे क्लिक कंदासीं। क्लिक करण सां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधाइणु चाहियां थो त इनखे 1000 मिलियन बिलियन माण्हुनि डाउनलोड कयो आहे। इन जी रेटिंग बि तमामु सुठी आहे ऐं तमामु सुठो हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे FM रेडियो लाइव हलाइण जे लाइ। त अचो हिनखे इंस्टॉल था करियूं, पर मूं वटि इंस्टॉल थियल आहे, इन करे आउं हिनखे ओपन कंदुसि। इहो ओपन कयो। जीअं ओपन कंदा फर्स्ट इंटरफेरेंस इहो हूंदो ऐं पोइ इहो ईंदो। इन अचण खां पोइ चैनल तव्हांखे जेकॾहिं ॾिसणा आहिनि त इन में तमामु घणा चैनल आहिनि। हिते लाइननि वारी जेका शइ आहे इनखे जेकॾहिं टच कंदव त हीअ चैनल अची विया। हाणे कंहिं बि चैनल खे तव्हां टच कंदव उन जी सभिनी चैनलनि जा नाला ॿुधल आहिनि। हाणे अचो त हिकिड़ो चैनल पाण हलायूं था, जीअं हीअ अपना रेडियो गज़ल्स आहे एग्ज़ाम्पल तौर ते। इंटरनेट जे प्रॉब्लम जे करे प्रॉब्लम करे पियो। वरी ॿिए के चैनल खे ॾिसूं था। इन में तमामु लो किलोबाइट्स पर सेकेंड जे हिसाब सां फ्रीक्वेंसी ॾिनल आहे, इन जे करे ई तमामु सुठो हले थो। ऐं मूंखे इन करे बि पसंदि आहे त पाकिस्तान जा टोटल रेडियो स्टेशन्स इन में ॾिनल आहिनि तक़रीबन। त कंहिं बि चैनल खे तव्हां जेकॾहिं नेट जी स्पीड सुठी हूंदी त यकदमि कंदो। ॾिसो इहो हली वियो आहे जीवे FM 90 लोधरा। हीअ पंजाब जो कुटे स्टेशन आहे, पर आहे पाकिस्तानी। ईअं ई मुख़्तलिफ़ चैनल आहिनि। तव्हां जीअं जीअं ॾिसंदा वेंदव त हिते हैदराबाद जा बि आहिनि, मीरपुरख़ास जा बि आहिनि, कराची, लाहौर, पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि जा, हैदराबाद जा, लाड़काणे जा, दादू जा, बदीन जा, सभु चैनल तव्हांखे हिते अवेलेबल मिलंदा। मतिलबु त इहो तमामु सुठो FM रेडियोस जे लाइ जेको ऐप मूंखे वणियो आहे उहो इहो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त बैकग्राउंड में हले त उहो बि हलाए सघो था, जे न त पोइ न।
हाणे इन सां गॾु अॼोको वीडियो ख़तमु कयां थो इन उमेद सां त तव्हां मुंहिंजे इन वीडियो खे हमेशह वांगुरु पसंदि कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट्स में ज़रूरु मूंखे ॿुधाईंदा त तव्हांखे मुंहिंजा वीडियो कीअं पिया लॻनि ऐं मुंहिंजे चैनल खे जेको सम्झो सम्झायो जे नाले सां आहे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, इहो न विसारींदा। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।